न्याणियों जहिड़ियूं रखो जे असां वटि नवां रोड ठाहींदा आहिनि नए रोड खे हर हणंदा माल खाइणो अथनि वरी हिनखे छॾ तुंहिंजे लाउड में शोर इलाही आहे लाजवाना शोर बंदि करे ॿिया स्पीकर आणबाइन जेके स्टेज जे भरिसां रखबा आहिनि न अलाए काथो चरियो पासाए आयो रसो वठी आयो आहे मुंहिंजे लाइ केॾो हाजे वीचारे ख़र्च कर शोर बंदि करे भले लाउड आवाज़ घटि हुजे शोर न हुजेसि हिनखे जंहिं थो चवां तंहिं थो ठोके आवाज़ ॾिएसि हा ये केड़े कम दिया सिंधी और उर्दू ये किस काम की है ये भी माइक है ये भी माइक है फर्क क्या है इसमें क्या तो ये आवाज की तरह शोर की तरह खर्च सां गॾु अकुल बि खपे अकुल वॾी अलाह जी नेमत आहे निमरूद जी नियत कहिड़ी हाणे ठीकु आहे बसि आवाज़ बि घटि रखे शोर बंदि करेसि निमरूद जी नियत कहिड़ी हुई त इब्राहिम अलैहिस्सलाम पैदा ई न थिए बसि ठीकु आहे रब जो तुझे कमदार जे घर पैदा कंदोमांसि निमरूद जिन बुतनि खे तूं पूॼे थो न इन्हनि खे 7 टुकर बि हज़रत इब्राहिम कंदो मर्ज़ी कंहिंजी पूरी थी सभई नथा ॻाल्हायो इहो अलाह लफ़्ज़ ॾाढा चओ अलाह अबू जहल जी नियत कहिड़ी त नबी साईं खे मके मां लॾायां हिजरत करायां जान छुटे क़ुरान में लिखियल आहे इज़ यमकुरु बिकल लज़ीना कफ़रू लियुस्बितूक और यक़्तुलूका और युख़रिजूका अबू जहल थो चए या त नबी साईं खे कमरे में बंदि कयो उन बुख ते मरी वञे और यक़्तुलूका या त क़त्ल करे छॾियो और युख़रिजूका या मके मां कढी छॾियो रब छा थो चए रब थो चए वयम कुरुल्लाह अबू जहल हिकिड़ी तुंहिंजी टल आहे ॿी अर्श ते मां रब जी टल आहे ॾाढा नथा जो सुभाणे मर्ज़ी असांजी न हलंदी मर्ज़ी रब जी हलंदी ऐं जेको हिन जलसे में ईंदो न क़ुरान वारे में 4 शयूं त रब हिते जो हिते ॾींदुसि घणियूं बाबा घणियूं ॾाढा त जो 4 घणियूं वॾा किताब 4 वॾा नबी 4 वॾा मलाइका 4 वॾा रसूल 4 खट के पावा 4 नबी जूं नियाणियूं 4 वज़ू में फर्ज़ 4 मोहम्मद जा यार 4 त बेड़ा ई पार जेको न जलसे में ईंदो घणियूं शयूं मिलंदियूं 4 हदीस तो पढ़ा कहिड़ियूं नज़रत अलैहिम सकीना पहिरीं शइ अल्लाह तो चए मां दिलि जो सुकून अता कंदुसि सुकून गाॾीअ में न बंगले में न पैसे में न दौलत में न क़ुरान छा थो चए दिलबर जे दावत ते अचण वारा क़ुरान थो चए अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब दिलनि जो सुकून अल्लाह जे ज़िक्र में आहे जंहिं असांखे ठाहियो आहे न मरी असांखे कंहिं ठाहियो आहे सभई नथा ॻाल्हायो अलाह ठाहियो आहे वो अलाह तो चए तो सुकून ज़िक्र में आ वो सुकून एसन में छो था ॻोल्हियो मां खिलायां न तो हाजी मूंखे पाबंदी हई आहे मोटरसाइकिल कंपनी ठाही आहे न उन कंपनीअ तेल जे लाइ टांकी ॾिनी आहे मथां तव्हां मरी ठोके सालनि सरमा पेट्रोल विझो खिलो न बाबा हाजी नाराज़ थो थिए मां ॻाल्हि थो सम्झायां त इहा गाॾी न हलंदी तबाह थींदी बाहि लॻंदसि रब तो चाहे सुकून गार्डन में ना बंगलन में ना पैसे में ना सुकून अल्लाह के जिक्र में आए अल्लाह तो चे जिक्र में सुकून आ असां पिया बंगला ने गार्डन ने ऐसन में ॻोल्हियूं न मिलंदो छो त असांखे जंहिं ठाहियो आहे न उहो तो चे सुकून जिक्र नज़लत अलैहिम सकीना हिन जलसे ते अचण सां पहिरियों दिलि जो सुकून ॿियो ख़शियत अलैहिम रहमा
जेस ताईं हिन जो आवाज़ वींदो रहमत जा मींहं वसंदा। बा 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 टी शइ हफ़त मलाइका, इन जलसे के अल्लाह जे मलाइकन जो कड़ो आ। वाड़े वा दिल भर मरी कंहिंजे जलसे के रेंजर जो कड़ो, पुलिस जो कड़ो, फौज जो कड़ो, हाजी दिल भर मरी कुरान जो वाइस करायो, इन जलसे के अल्लाह जे मलाइकन जो कड़ो है। चौथी शइ इन जलसे में अचन दा जेका चौथी शइ वज़करहुमुल्लाह फी मन इंदहुम, जेको इन जलसे में ईंदो न अल्लाह नालो वठी अर्श ते उनखे यादि कंदो। कंहिंखे वज़ीर आज़म यादि करे, सदर यादि करे, MPA MNA यादि करे, राजे मरीअ में क़ुरान जे जलसे ते अचण वारा किरोड़ मुबारक ॾिया आहिनि, त बि थोरी आहे जो रब अर्श ते नालो वठी तोखे यादि पियो करे। मां जेका आयत तव्हांजे साम्हूं पढ़ी आहे सूरह फुरक़ान जी पहिरीं आयत, इन आयत में अल्लाह ताला टिनि शयुनि जी अज़मत ॿुधाई आहे। पहिरें जुमिले में कलामुल्लाह जी अज़मत, उतलु मा उहिया इलैका मिनल किताब, सुहिणा उन किताब जी तिलावत कर जेको मां अर्श तां नाज़िल कयो आहे। उन किताब जो नालो आहे क़ुरान पाक। नबी साईं क़ुरान पढ़ंदा बि आहे, वरी क़ुरान ॿुधंदा बि आहे। साहबी सगुरो घर में क़ुरान पियो पढ़े, ईशा नमाज़ खंबो, नबी साईं जो गुज़र थियो गलीअ मां, साईं क़ुरान जो आवाज़ ॿुधो, हुज़ूर साईं बीह रहिया, कलाक न, ॿ न, टे न, चार न, सुबुह जे बांग ताईं मिठे मोहम्मद क़ुरान ॿुधो गलीअ में बीही। ये त केॾो हाजी साहब इंतज़ाम कयो आहे भाऊ यासीन, हाजी दिलबर मरी, एको साउंड, आलिम, स्टेज, कनातूं, वरी ख़ैरियात, केॾो नबी साईं गलीअ में बि क़ुरान। सुबुह जो साहबी दर खोलियो, या रसूल अल्लाह तव्हां हिते? फरमायो हा, तूं क़ुरान पियो पढ़े, मुंहिंजे दिलि न चयो त मां तुंहिंजे तिलावत खे पुठी ॾियां। पाण फरमायो मुबारक अथई, वाह जो क़ुरान थो पढ़े। चई या रसूल अल्लाह मूंखे ख़बर हुजे हा, तव्हां ॿुधो था, अञा ठाहे ठाहे पढ़ां। हुज़ूर फरमायो छड़ो मां न पियो ॿुधां, अर्श ते मोहम्मद जो रब बि तुंहिंजो क़ुरान ॿुधे। वरी हुज़ूर से मस्जिद में आया, ॾिठो त सोनो सिद्दीक़ भी कुरान पियो पढ़े, हज़रत उमर से भी कुरान, पर सोनो सिद्दीक़ आस्ते पियो पढ़े, हज़रत उमर से ॾाढा। पाण फरमा अबू बकर जी दिल पर तूं आस्ते तो पढ़े छो? जे या रसूल अल्लाह वइन तजहर बिल कौल फइन्नहु यअलमु सिर्र व अख़फ़ा, जे रब लाइ पढ़ां थो उन लाइ ॾाढा भी इहो ई आहे, त आस्ते भी इहो ई आहे। उमर तूं ॾाढा थो पढ़े छो? चई या रसूल अल्लाह मां ॿिनि ॻाल्हियुनि जे करे ॾाढा, शैतान खे भॼायां थो, सुतलनि खे जाॻायां थो। तव्हां मरी बि चवंदा आहियो न, एक गोली दो शिकार, एक गोली दो शिकार। हा लांडी वञे थो, हा छो भाॼी वठण, हे मुंहिंजा सिगरेट बि वठियो अचिजां, वञे त हूअं ई पियो। पाण फरमा उमर लबैक या रसूल अल्लाह, तूं ॾाढा तो छो थो पढ़े? चई या रसूल अल्लाह शैतान खे भॼायां थो, सुतलनि खे जाॻायां थो। पाण फरमायूं तव्हां ॿिन्हिनि खे पंहिंजे नियत मुताबिक़ अल्लाह सवाब अता कंदो। राजे मारी जलसे ते अचण वारा मोमिन खे सवाब नियत जो मिलंदो, अमल जो न। मिठाई छा थो चए? मिठाई कोड़े पढ़ी किताब तब हरफ मिड़ई हेक, जे नियत हुजई नेक त बिस्मिल्लाह बस आ। हुज़ूर तो फरमाए नियतुल मोमिन खैरुम मिन अमले, मोमिन जी नियत उन जे अमल खां बि भली आहे। छो त अमल में ख़र्च आहे, नियत में ख़र्च कोन्हे।